अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में छा रईस कमाल ख़ान जेको पग ॿधण जी कोशिश कई उहो कामयाब थी वेंदो या नाकाम थींदो? रईस कमाल ख़ान वारिस ऐं ओठे जो फ़ैसिलो करे पोइ वरी ॿीहर माण्हुनि खे गॾु कराए पग ॿधण जी कोशिश कंदो। रबन जेका मुखालिफ़त कई, हाणे रबन रईस कमाल ख़ान जी ॻाल्हि मञंदो, राज़ी थी वेंदो ऐं वञी ओताक ते वेंदो। छा कंदो रबन? नेक्स्ट एपिसोड में रईस कमाल ख़ान कहिड़ो क़दम खणण वारो आहे? छा ॻोठ वारनि खे प्यार सां मञाईंदो या ज़ोर ज़बरदस्ती करे पाण ते पग ॿधाईंदो? ही सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं, इन करे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त रबन ऐं वारिस जेको रईस कमाल ख़ान जे पग ॿधण ते हिन जी मुखालिफ़त कयऊं, हाणे नए एपिसोड में रईस कमाल ख़ान रबन ऐं वारिस खे परचाइण जी कोशिश कंदो ऐं वारिस ऐं ओठे जो बि ठाह कराईंदो। ही अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे जो ॻोठ वारा चवनि था त ही सुधरी वियो आहे, पर हक़ीक़त में रईस कमाल ख़ान अञा सुधरियो नाहे। इहो सभु कुझु ही पंहिंजे पग लाइ करे रहियो आहे। रबन जो बाबो बि राज़ी थी वियो आहे, सभु ॻोठ वारा, रबन जे घर वारा सभु को राज़ी थी वियो आहे त रईस कमाल ख़ान इहो सुठो कमु पियो करे। हाणे रईस कमाल ख़ान सुधरी वियो आहे। आमिर बि ख़ुशि थी रहियो आहे ऐं चई रहियो आहे त हाणे कमाल ख़ान इहो सुठो कमु पियो करे, हाणे सुधरी वियो आहे। पर कंहिंखे बि असल ॻाल्हि जी ख़बर नाहे त ही पंहिंजे भाउ खां लिकी पग ॿधी रहियो आहे, ही अञा सुधरियो नाहे। रईस कमाल ख़ान सभिनि खे चई रहियो आहे त अधो वॾो मूंखे चई वियो आहे तूं पग ॿधाए ॻोठ वारनि खे घुराए, पर इहो सभु कूड़ आहे। रईस कमाल ख़ान रईस गफ़ार ख़ान खां लिकी पग ॿधी रहियो आहे। रईस कमाल ख़ान जो इहो ख़्यालु आहे त आउं रईस गफ़ार ख़ान जे अचण खां पहिरियां पग ॿधे हिन जो रस्तो इख़्तियार करे छॾियां ऐं पोइ पंहिंजे रस्ते खां रईस गफ़ार ख़ान खे हटाए छॾियां, हिते पहुचण ई न ॾियां। दोस्तों, अॼु जे लाइ बसि एतिरो। उमेद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह।